खोस्की में हारियन पारा जिम्मेदार जे ज़्यादतियन खिलाफ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। खोस्की वेझो ॻोठ मलिक सुल्तान में 15 सालन खां वेठल भील बिरादरी जे माण्हुनि जिम्मेदार जी ज़्यादतियन खां तंग थी औरतुनि ऐं मासूम ॿारनि समेत प्रेस क्लब खोस्की पहुची एहतजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौके ते एहतिजाज कंदड़नि चयो त 15 वरियनि खां मलिक शोएब जा हारी आहियूं। हुननि चयो त गुज़िरियल 2 सालनि खां पोखियल फसल जो हिसो घुरण तां जिम्मेदार मलिक शोएब मच्छरजी पियो ऐं हथियारबंद घुराए असांखे ज़मीन तां बेदख़ल करे छॾियो आहे। बिल्कुल मलिक सुल्तान जो पुट शोभी गरीबन ते ज़ुल्म करी उन्हनि ते बिल्कुलु हिसाब किताब रोकियो, उन्हनि खे धमकी सां टपड़ खणाए छॾिया आहिनि। उन्हनि जो हिसाब किताब जो रहियल आहे, बिल्कुलु हुनजो टमाटो मिर्च फुटी सोब रहियल तक़रीबन मञा हुननि खे धमकी सां टपड़ खणाए छॾियो आहे। तंहिंखां ग़रीबनि हुननि छा कयो, हुननि जा बच्चा ॿार हुली विया, दरबदर थी हलिया। उन्हनि का बि असांजी ॻाल्हि मुआड़ न ॿुधी, न कंहिं ज़िमीदार ॿुधी। पोइ असां कंहिं ज़िमीदार न वटि वियासीं, बाबा असांखां ॾाढो थी वियो, असांखां कोन ॿुधंदो, अवी वञी भले जेको अव्हां जी कानून जी कार्रवाई करे सघियो था। ऐं टमाटो असांजो जेको 4000 खां वठी 5000 ताईं जेको वियल आहे रेट हर मंडी में जे, तंहिंखां पोइ बि असां लमसम असां जेको सौदो कयो आहे माना हिसाब करण सां पोइ जेको से असां हिकिड़े हारी जो हिसाब 1700 कटी ॿुधाई आहे, त पोइ बि 21,08,000 रुपया उन हिकिड़े हारी जी वंडी थी चुकी आहे। इहो असां सां ज़ुल्म करे चुको आहे, जेको असां इन जे करे असां ज़मीनदारनि खे पाड़े वारनि खे असां दाऊं था ॾियूं, त उहो असांखे धमकियूं थो ॾिए, थो चए थो आऊं फौज खे थो चवां, DAP खे थो चवां, अव्हांखे माराईंदसि कुटराईंदसि, अवी इहा जेको से कूड़ो केस मूं ते न ठाहियो। इहो असांजो हक़ी केस आहे। एहतियात कंदड़नि SSP बदीन ऐं ॿियनि वसवारनि खां मुतालबो कयो त ज़िम्मेदार ख़िलाफ़ कार्रवाई करे पंहिंजो हक़ ॾियारे इंसाफ़ फराहम कयो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।